अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे सभु ख़ैरियत सां हूंदा। मुंहिंजो नालो आहे मीर मौज़म ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। असांजो ही वीडियो सिंधी ड्रामा सोप सीरियल दर्दन जो देश जे बारे में आहे। दोस्तों, वीडियो शुरू करण खां पहिरियां अगर तव्हां असांजे चैनल MJ ऑफिशियल ते नवां आहियो त असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे प्रेस करे छॾियो। वीडियो कयूं था शुरू। तव्हां दोस्तनि जो घणो वक़्तु नथा वठूं। दोस्तों, दर्दन जो देश तमामु सुठो ड्रामो आहे। दर्दन जे देश जो रिकॉर्डिंग पहिरियां खां ई हलंदड़ हो। काफ़ी ॾींहं थी विया आहिनि हिन जो रिकॉर्डिंग बि हलंदड़ आहे, पर पोइ बि अञा ताईं सोशल मीडिया ते अपलोड नाहे कयो वियो। छा लाइ इहो सभु कुझु असां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं। उन करे ही वीडियो आख़िरी ताईं ॾिसो ऐं असां वटि जेको बि मालूमात आहे उहो तव्हांखे हिन वीडियो में असां ॿुधाईंदासीं। ही ड्रामो जेको आहे दर्दन जो देश, इहो KTN चैनल ते हलायो वेंदो। इहो एसि ताईं KTN चैनल ते उन करे हलायो न वियो जो हिन जा कुझु एपिसोड्स डिलीट थी विया ऐं उहे एपिसोड्स ही वरी रिकॉर्ड करे रहिया आहिनि। उन जे करे कुझु लेट थी वियो ऐं हिन ड्रामे में केतिरा ई फेमस सीनियर आर्टिस्ट कमु करे रहिया आहिनि, जीअं AS भट्टी, मजू सत्तार लाड़, आज़म मेंगल, असद कुरैशी, ज़ुल्फ़कार बुर्दी, अब्बास गुल। अहिड़ा केतिरा ई एक्टर कमु करे रहिया आहिनि, जीअं निसार शाह। इहो ड्रामो जॾहिं बि ईंदो त असां तव्हांखे इन मालूमात मां आगाह करे छॾींदासूं। अॼु जे लाइ एतिरो। इंशाअल्लाह मिलंदासीं तमामु जल्द हिकु नए वीडियो में। तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखो ऐं असांखे दुआउनि में यादि रखो।